काज़ी साहब तव्हां कीअं महसूस कयो था पिया अॼु घोट जे रूप में ऐं तव्हांजे घोट जे रूप में मतिलबु इहो कैरेक्टर तव्हां घणा दफ़ा पहिरियों तव्हां घोट थी चुका आहियो ड्रामनि फिल्मनि में? सची पुछी में हिकु भेरो थियो आहियां घर में, बाक़ी हाणे ॿियों दफ़ो आहे, ॾाढी ख़ुशी थी आहे। मां शादी थो कयां, ॿी शादी ते माना पिछाड़ी में शादी थियणु वॾो माना ख़ुशि नसीबी आहे इंसान जी। मां सो परी ख़ुशि नसीबी थो पायां, मुंहिंजी शादी आहे, मां तयारु आहियां, इनशाला कुंवार अचे त मां बि तयारु आहियां। सो उनजो मेकअप थिए थो पियो हाणे, मेकअप जॾहिं कंप्लीट थींदो? ही केरु आहे? हीउ मुंहिंजो दोस्त आहे मुलो। ऑनर आहे तव्हांजो? ऑनर आहे मुंहिंजो। अच्छा, इनशाला पोइ हाणे वधीक ऑनर जो जेको कमु हूंदो आहे तव्हांखे पाण खे ख़बर आहे, सिंधी रस्मां जेके आहिनि अच्छा, इनशाला उन सां इहे पूरी कंदासीं। बाक़ी कुंवार को राह जो हाल वाल पुछिजो, बाक़ी हाणे ऑनर। सही सही सही। मुला छा चवंदो तव्हां तव्हांजे दोस्त जी शादी थिए थी पई? बसि हिन जो ऑनर थी आयो आहियां। अच्छा, पादर बि ज़रूरु खाईंदुसि। ऑनर हूअं ई पादर खाईंदा नी, बहरहाल हिन जा पादर अखियुनि ते। ठीकु आहे, ठीकु, थैंक यू थैंक यू।